ओम साईं राम। अॼु मां तव्हांखे सक्सेसफुल मैरिज जो रास्तो ॿुधायां। मूंखे शादी करे 32 साल थी विया आहिनि, त मूंखे उन टॉपिक ते ॻाल्हाइण जो पूरो हक़ आहे। सिंपल अथव लॉजिक, हिकिड़ी सिट में सभु सम्झायांव थो। हिकिड़ी सिट में सभु सम्झी वेंदा, हिकदमि पको फर्स्ट क्लास। मां ग़लती कई, मूंखे ग़लतीअ जो अहसासु थियो, मां सॉरी चयो। मुंहिंजी जोइ ग़लती कई, मां उनखे ॿुधायो कि तो ग़लती कई आहे। मूंखे इहो अहसासु थियो कि मूंखे उनखे ॿुधाइणु न खपंदो, मां सॉरी चयो। त जंहिंखे ग़लतीअ जो अहसासु थिए उहो सॉरी चवंदो, सम्झो। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।